लिपीअ में, पोइ भली सिंधी लिपि हुजे या सिंधी देवनागरी लिपि हुजे, उनमें जेके लिखिया वेंदा आहिनि उन्हनि खे सिंधी लिटरेचर चइबो आहे। पर जेके किताब सिंधियत जे बारे में इंग्लिश में लिखिया विया आहिनि उन्हनि खे असां कहिड़े कैटेगरी में विझूं, उन कैटेगरी खे असां छा नालो ॾियूं, इहो मां चङे टाइम खां सोचे रही आहियां। प्लीज़ मूंखे ॿुधाइजो तव्हांजा छा राय आहिनि। असां उनखे सिंधी स्टडीज़ टाइटल ॾियूं कैटेगरी खे, या त सिंधी इंग्लिश लिटरेचर सॾु कयूं, आई डोंट नो, मां कंफ्यूज़ आहियां, मूंखे हेल्प कजो। हाणे ॿी ॻाल्हि जेकी वधीक एक्साइटिंग अनाउंसमेंट आहे मुंहिंजे लाइ, इन सां ई रिलेटेड अहिड़ा खोड़ सिंधी किताब आहिनि, ऐं मां जंहिंमहिल सिंधी थी चवां माना सिंधियत जे बारे में इंग्लिश किताब आहिनि जेके मां एॾनि सालनि खां पढ़ंदी रही आहियां। मूंखे किताब पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे एंड मां जाम सालनि खां जाम अहिड़ा किताब पढ़िया आहिनि जेको मूंखे वाक़ई में वेही करे खाली तव्हां सां शेयर करणा आहिनि, खाली माण्हुनि सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि उन किताब जे बारे में, छाकाणि त उहे किताब एॾा के टॉपिक्स एॾो दिलि खे छुए विया, एॾो टचिंग हुया जेके मूंखे शेयर करणा आहिनि तव्हां सां। मां हिकु सीरीज़ थी चालू करणु चाहियां जिते मां हर महीने हिकु किताब जे बारे में ॻाल्हाईंदमि, डिस्कशन कंदमि। हाणे इहो बुक रिव्यू न हूंदो, छाकाणि त बुक रिव्यू में असां चई था सघूं कि हा हे सुठियूं ॻाल्हियूं बुक जूं, हे सुठियूं न हुयूं, ऐं बसि मूंखे ईअं ख़तमु न करिणो आहे कंहिं बि बुक जो डिस्कशन, मूंखे शुरू करिणो आहे डिस्कशन। त मां हर महीने हिकु बुक जो हिकु वीडियो, नंढिड़ो वीडियो विझंदमि जिते मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि उहो बुक कंहिं लिखियो आहे, बुक छाजे बारे में आहे, ऐं पंहिंजा राय आहे उन किताब ते। बट उन खां पोइ मां इहा आशा थी रखां कि तव्हां कॉमेंट्स में वधीक असां डिस्कशन करे सघंदासीं, तव्हां कॉमेंट्स में फीडबैक ॾींदव, एंड आई एम होपिंग, मां इहा आशा थी रखां कि तव्हांखे इहा आइडिया वणंदी ऐं तव्हां अहिड़ा वीडियोज़ ॾिसंदव। भले तव्हांखे बुक्स पढ़ण जी आदत हुजे न हुजे, एटलीस्ट हिन नंढड़े वीडियो जे माध्यम सां तव्हांखे ख़बर पवंदी कि कहिड़ा कहिड़ा बुक्स आहिनि। हाणे मुंहिंजे साहेड़ियुनि जे रेकमेंडेशन्स जे थ्रू या त ऑनलाइन सर्च जे थ्रू मूंखे एॾा बुक्स ख़बर था पवनि जेके चङा साल अॻु पब्लिश थियल आहिनि, पर मूंखे ख़बर ई न हुई कि उहे एग्ज़िस्ट था कनि, कि उहे आहिनि अवेलेबल। त इन अवेयरनेस जे करे मां इहा सीरीज़ चालू थी करणु चाहियां, जीअं माण्हुनि खे ख़बर पवनि कि कहिड़ा कहिड़ा लिकियल जेम्स आहिनि असांजे सिंधी इंग्लिश लिटरेचर कैटेगरी में, जेके असां पढ़ी था सघूं, जेके असां माण्हुनि सां शेयर था करे सघूं। एंड अगरि तव्हांखे इंट्रस्ट आहे त आई एम होपिंग कि इहे वीडियोज़ अञा ख़ासि हेल्पफुल हूंदा तव्हां लाइ। हाणे फॉर एग्ज़ाम्पल अहिड़ा खोड़ बुक्स आहिनि जेके मूंखे तव्हां सां शेयर करणा आहिनि जेके सिंधियत जे बारे में, पर इंग्लिश लैंग्वेज में। फॉर एग्ज़ाम्पल रीटा कोठारी जो द बर्डन ऑफ रिफ्यूज, नंदिता भावनानी जो द मेकिंग ऑफ एक्ज़ाइल, प्रोफेसर मिशाल पोवा जा एॾा बुक्स लिखियल आहिनि सिंधी स्टडीज़ ते। आई थिंक सिंधी स्टडीज़ नालो सुठो आहे। एंथोलॉजी लिखियल आहे पोइट्री जी जेके सिंधी पार्टीशन ते आहे। आई थिंक सिंधी कुक बुक्स आहिनि, खोड़ बुक्स आहिनि जेके मां तव्हां सां शेयर थी करणु चाहियां, जेके मां पढ़ी चुकी आहियां, जेके मां पढ़ां थी ऐं तव्हां सां उन जे बारे में कचहरी थी करणु चाहियां। फॉर एग्ज़ाम्पल हे बुक नंदिता भावनानी जो सिंधनामा, मां 2 महीना अॻु वरितो आहे ऐं मां हेठि न रखी सघी आहियां बुक खे। कॉफ़ी टेबल बुक आहे, ॾाढो थुल्हो बुक आहे, बट इन बुक जे थ्रू जेको मूंखे सिखणु मिलियो आहे सिंध जे बारे में, उहो मां अखरनि में विझी नथी सघां। मुंहिंजा नाना, मुंहिंजे मम्मी जा पप्पा सखर मां हुया ऐं मुंहिंजा पप्पा जा पप्पा, मुंहिंजा दादा शिकारपुर मां हुया। मां कॾहिं सिंध वई न आहियां अॼु ताईं, पर हिन बुक जे थ्रू ऐं ॿिया जेके मां बुक्स पढ़ंदी आहियां, मूंखे ईअं लॻंदो आहे कि मूंखे पंहिंजे सिंधी सकाफ़त जे बारे में, सिंधी कल्चर जे बारे में, सिंधी हेरिटेज जे बारे में अञा वधीक ख़बर थी पए ऐं मूंखे पंहिंजी सिंधी आइडेंटिटी ते आस्ते आस्ते अञा फ़ख़ुरु थींदो वेंदो आहे, बट ऑल्सो ख़बर पवंदी आहे। मां अञा ताईं हुन स्टेज ते आहियां जिते मां पंहिंजी हिस्ट्री, पंहिंजा रूट्स फाइंड आउट थी कयां। एंड फ्यूचर में अगरि मां हली रही आहियां अॻियां, त मूंखे अगरि ख़बर ई न हूंदी मुंहिंजो पास्ट छा हुयो, त पोइ मुंहिंजे फ्यूचर ते मूंखे मां इहा डायरेक्शन लेस फील कंदमि, एटलीस्ट पंहिंजे आइडेंटिटी जे बारे में, पंहिंजे सुञाणप जे बारे में। त इन सीरीज़ जे थ्रू मां इहा ई आशा रखां कि तव्हांखे इहे बुक्स जेके मां शेयर थी कयां तव्हां सां डिस्कशन, आई होप तव्हां रिप्लाई कंदव कॉमेंट्स में, असां ॻाल्हाईंदासीं कॉमेंट्स में, जिते बि तव्हां वेठा आहियो दुनिया में, हुन सां कुझु फ़र्क़ु नथो पए, छाकाणि मोबाइल ते, कंप्यूटर ते न ॾिसी था सघो वीडियोज़। एंड तव्हांजो कुझु रेकमेंडेशन्स हुजनि त प्लीज़ मूंखे कॉमेंट्स में ॿुधायो, तव्हां हिसाब सां कहिड़ा बुक्स तव्हांखे वणिया जेके मूंखे पढ़णु खपनि। प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वॼायो एंड नोटिफिकेशन बेल वॼायो, हिन वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो माण्हुनि सां कि इहो चैनल आहे, हिन चैनल ते इहे सभु वीडियोज़ पोस्ट थींदा आहिनि, कॾहिं ब्लॉग्स पोस्ट थींदा आहिनि जिते मां वेंदी आहियां, किन इवेंट्स ते, फंक्शन्स ते जेके मां अटेंड कंदी आहियां, उहे मां तव्हां सां शेयर कंदी आहियां। बुक्स जे बारे में डिस्कशन वीडियोज़ बि ठाहींदी आहियां जेके सिंधी इंग्लिश बुक्स आहिनि, एंड इंटरव्यूज़ बि वठंदी आहियां माण्हुनि खां, खोड़ शयूं कंदी आहियां जेके हिन चैनल ते मां पोस्ट कंदी आहियां, अलॻि अलॻि वीडियोज़ ठाहे करे। आई होप तव्हांखे इहो चैनल वणे थो, प्लीज़ सब्सक्राइब कयो हिनखे, ऐं जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं, प्लीज़ किताब पढ़ंदा रहो ऐं न त एटलीस्ट हुननि जे बारे में इहा अवेयरनेस फैलायो कि अहिड़ा वीडियोज़
ठही ॻाइनि